सभी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल ता जी दोस्तों अज असा तवां सां तमाम अहम राज शेयर कंदासीं जिंदगी गुजारण जे लाए जेकॾहिं उन्हनि ते अमल कंदव त पुरसुकून ऐं मक़सद सां भरियल जिंदगी गुज़ारे सघो था। उन खां पहिरियां ई जेकॾहिं तव्हां नवां आहियो सिंध हेल्प जे चैनल ते त यूट्यूब ते वञी सिंध हेल्प जे चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं तव्हां असांजे ईंदड़ वीडियोज़ मां फ़ाइदो हासिल करे सघो। टिनि ॻाल्हियुनि खे हमेशह यादि रखो, टिनि ॻाल्हियुनि खे हमेशह लाइ विसारे छॾियो। पहिरीं ॻाल्हि बुराई, कॾहिं कंहिं किथे तव्हां सां का बुराई कई आहे त उहा हिकदमि विसारे छॾियो। जेतिरे ई इंटेंसिव सां तव्हां उन ॿिए इंसान खे माफ़ कंदव त ओतिरे ई जल्दी सां अल्लाह बि माफ़ कंदो। फॉरगिवनेस, माफ़ करणु हिकु तमामु बहितरीन क्वालिटी आहे, उनखे तव्हां पंहिंजी रोज़ानी जी ज़िंदगीअ में ज़रूरु आणियो। ॿी ॻाल्हि चङाइनि खे करे विसारे छॾियो, जेकॾहिं तव्हां कंहिंसां सुठो कुझु बि कयो आहे त उनखे बि विसारे छॾियो। उहो यादि रखंदव त फलाणे खां मूं चङाई कई आहे त उहो तव्हांखे प्राउड फ़ख्र खां भरे छॾींदो। उन सां सभु कुझु ख़तमु थी सघे थो। असांखे हमेशह पंहिंजो पाण खे हिकु पोस्टमैन या डिलीवरी बॉय वांगुरु सम्झणु घुरिजे जेको सिर्फ़ु चङायूं डिलीवर कंदो आहे जेके उन जे अंदरि अल्लाह ताला उनखे अता कयूं आहिनि। अल्टीमेटली जेको कुझु थींदो आहे उहो सभु कुझु अल्लाह ताला जे ई तरफ़ खां थींदो आहे। जेके बि चङायूं असां कंदा आहियूं हक़ीक़त में उहो सभु कुझु अल्लाह जी बाज ऐं करम सां ई कंदा आहियूं ऐं उहो ई कराईंदो आहे। टीं ॻाल्हि खौफ़, खौफ़ खे विसारे छॾियो। खौफ़ जेको असांखे पंहिंजे बहितरीन कमु करण जे विच में अचे थो। उहो ॾिठो वियो आहे त जेके माण्हू डिॼंदा आहिनि उन्हनि में पंहिंजो पाण ते कॉन्फिडेंस, यकीन करण जो भरोसो तमामु घटि हूंदो आहे। खौफ़ जे करे ई हू पंहिंजे सलाहियतुनि खे सुञाणे न सघंदा आहिनि ऐं पंहिंजनि बेस्ट रिज़ल्ट न ॾेई सघंदा आहिनि ऐं पंहिंजो फोकस विञाईंदा आहिनि। दोस्तो विसारे छॾियो खौफ़ खे जेको तव्हांखे बेस्ट ॾियण खां झले थो। टे ॻाल्हियूं जेके तव्हांखे हमेशह यादि रखणियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि मौत, डेथ। जी हाँ दोस्तो, मौत कंहिं बि वक़्तु असांखे अची सघे थो, भली ज़मीन ते रीछ जंदड़ कीड़ो हुजे या भली करे कंहिं मुल्क जो पावरफुल अॻवान हुजे। मौत कहिड़ी बि हालत में अचणी आहे। उन ॻाल्हि खे हमेशह यादि रखिजो, मौत कॾहिं किथे अची सघे थी। तंहिं करे असांखे उहो कमु करणु खपे जंहिंसां अल्लाह ऐं उन जो रसूल जो राज़पो हुजे। पंहिंजा सभु हक़ पूरा कयूं जीअं हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद असांजे मथां आहिनि। असांखे हमेशह ख़ुशि रहणु खपे। ॿी ॻाल्हि आहे शुक्रगुज़ारी, थैंकफुलनेस। असांखे नंढियुनि नंढियुनि शयुनि ते शुक्रगुज़ार थियणु घुरिजे अल्लाह ऐं उन जी मख़लूक जो जेके असांखे डेली लाइफ में कमु अचनि था। शुक्रगुज़ारी उन जी रियलाइज़ेशन यानी तस्लीम करण में ई आहे। ज़िंदगीअ जो मक़सदु सिर्फ़ु सुठा अमल करण ई आहे। शुक्र अदा करणु मतिलबु अल्लाह जे तरफ़ रस्तो आहे। उहो असांखे बचाए थो सैडनेस ऐं मटीरियलिज़म खां। ईअं करे असां पंहिंजो पाण खे मोटिवेट रखे मुस्तक़बिल खे बहितर करे सघूं था। कंहिं ॾाहे जो कौल आहे त जॾहिं असां पंहिंजी शुक्रगुज़ारीअ जी ॻाल्हि था करियूं त उहो सम्झूं वठूं त शुक्रगुज़ारी अल्फाज़नि जे ॻाल्हाइण न बल्कि उहा ज़िंदगी गुज़ारण जो नालो आहे। टीं ॻाल्हि मक़सदु जेका हमेशह यादि रखणी आहे उहा आहे पर्पज़। हर हिकु इंसान खे कंहिं न कंहिं मक़सद लाइ पैदा कयो वियो आहे। तव्हां पंहिंजो मक़सदु ॻोल्हियो। हिकु बहितरीन मोमिन जो मक़सदु छा आहे? हर हिकु इंसान जे अंदरि हिकु टैलेंट आहे, हिकु स्ट्रेंथ आहे जंहिंखे पूरे तरीक़े सां उनखे एक्सप्रेस करणी खपे। जी दोस्तो, कॾहिं बि न विसारींदा पंहिंजो मक़सदु हयात, पर्पज़। हमेशह यादि रखिजो पंहिंजो मक़सदु। असां ईंदड़ वीडियोज़ में तव्हां सां मक़सद ते पूरी तफ़सील शेयर कंदासीं। वापसि वरी यादि था करियूं। टे ॻाल्हियूं तव्हांखे हमेशह विसारणु खपनि। नंबर 1, जेकॾहिं कंहिं तव्हां सां का बुराई कई आहे त उनखे विसारे छॾियो। नंबर 2, जेकॾहिं तव्हां कंहिं सां भलाई कई आहे त उनखे विसारे छॾियो। नंबर 3, जेकॾहिं को बि ख़ौफ़ तव्हांखे डिॼाए थो कंहिं चङाई करण में त ख़ौफ़ खे कढी फिटो करे विसारे छॾियो। टे ॻाल्हियूं तव्हांखे हमेशह यादि रखणु खपनि। नंबर 1, मौत तव्हांखे कंहिं बि वक़्तु अची सघे थो। नंबर 2, शुक्रगुज़ार। हर वक़्तु असांखे शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। नंबर 3, मक़सदु जेको अहम आहे मीनिंगफुल लाइफ गुज़ारण लाइ। दोस्तो, जेकॾहिं मुंहिंजो वीडियोज़ तव्हांखे पसंदि आयो आहे त लाइक करियो, कमेंट करियो ऐं खोड़ सारे कम जी वीडियोज़ लाइ सिंध हेल्प जे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो जीअं असांजा ईंदड़ वीडियोज़ ॾिसी सघो। आख़िर में वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।